ठरी मीरवा डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर ऐं मॉनिटरिंग ऑफिसर जा ठरी मीरवा जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जा दौरा कया। गैर हाज़िर रहंदड़ मास्तराणियुनि समेत 3 उस्ताद मुअत्तल, शौक़िया जारी। ठरी मीरवा डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर एलिमेंट्री सेकेंडरी अली अहमद राजपर पारां मॉनिटरिंग ऑफिसर अली हैदर समींग साण करे ठरी मीरवा तालुके जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जा ओचितो दौरा कया। DAO खैरपुर ठरी मीरवा तालुके जी गवर्नमेंट हाई स्कूल वफ़ा नवाज़ अली शहर गर्ल्स सेकेंडरी स्कूल अली दाद जोगी हादी बख्श लगारी हाई स्कूल मौला बख्श शहर ऐं ॿियनि स्कूलनि जो विज़िट कयो। DAO जे छापनि दौरान मुख़्तलिफ़ स्कूलनि में इमरान खान, अब्दुल कादिर, मक़सूद अहमद, गुलाम मुस्तफ़ा, हक़ नवाज़, हाजी अली दाद जोगी स्कूल में यास्मीन, नौशाद, समरीन, सदफ़ बीबी, अलहरीनी, फौजिया बीबी समेत मुख़्तलिफ़ स्कूलनि जे 3 उस्तादनि खे मुअत्तल करे शोकाज़ जारी करे छॾियो। रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर जाली ब्रांड सिगरेटनि जी स्मगलिंग खे नाकाम बणाए छॾियो। 14,900 पैकेट हथ स्मगलिंग में इस्तेमाल थींदड़ सुजुकी कैरी बि कब्ज़े पुलिस में वरिती वई। मंशियात सिहत लाइ नुक़सानकार गुटको ऐं देसी शराब जी विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ वॾियूं कार्रवाइयूं जारी आहिनि। 2,410 ग्राम चर्स, 41 पैकेट गुटका, 30 लीटर शराब, विलायती विस्कीअ जूं 6 बोतलूं विलायती विस्की हथ कई वई। सांगड़ SSP सांगड़ कैप्टन सदाम हुसैन जी हिदायतुनि ते मंशियात फरोशनि ऐं ॾोहरनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी आहिनि। उन सिलसिले में तालका पुलिस जे तरफ़ां गश्त दौरान हिकु सुजुकी कैरीअ जी तलाशी दौरान जाली ब्रांड जा सिगरेट 1490 पैकेट हथ करे ॿिनि जवाबदारनि शकील अहमद राजपूत ऐं मुख्तियार अली थीम गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त जाली सिगरेटनि जी स्मगलिंग में इस्तेमाल थींदड़ सुजुकी बोलान कैरी खे बि कब्ज़े पुलिस में कयो वियो आहे। जॾहिं त ॿिई कार्रवाई में क़तल केस में घुरबल रूपोश रियाज़ दिलशेर खे गिरफ़्तार कयो वियो आहे। बेरानी में जवाबदार परवेज़ खोसो खे गिरफ़्तार करे 250 ग्राम चर्स हथ कई वई। टंडो आदम में कार्रवाई कंदे जवाबदार अली रज़ा चांडियो खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 200 गुटका पुड़ियूं हथ कई वयूं। उन खां अलावा जुमो सांद खे गिरफ़्तार करे 12 पैकेट गुटका हथ कया विया। उन खां अलावा जवाबदार मोहम्मद इमरान मलिक खे गिरफ़्तार करे गुटके जा 18 पैकेट हथ कया विया ऐं जवाबदार फज़ल रहमान पठान वटां गुटके जा 11 पैकेट हथ कया विया आहिनि। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमन सिजावल शहर जे वार्ड 8 रिवासी आपलाणा फॉर्म तरफ़ां शिराज़ी ग्रुप जे सरवाहण अगोणो ज़िले नाज़िम सैद शफ़क़त हुसैन शाह शिराज़ी अगोणो MPA शाह हुसैन शाह शिराज़ी नसीर शाह शिराज़ी चेयरमैन आफ्ताब शाह शिराज़ी जनरल काउंसलर ज़फ़र हमीद मेमण अब्बास मल्ला अब्बास जमारी ऐं ॿियनि खे आजियानो ॾिनो। अपलाणा क़ौम जे चङो मुड़ुस करीम बख़्श अपलाणो सोढो अपलाणो ऐं सवें अपलाणा शरीक थिया। हिननि आयल महिमाननि खे सिंध जी सूखड़ी लुंगियो ऐं अजरक ओढाया। उन मौक़े ते अगोणो ज़िले नाज़िम सैद शफ़क़त जिन शाह शिराज़ी चयो त असां ज़िले जे अवाम सां हर वक़्तु गॾु आहियूं, उन्हनि खे अकेलो न छॾियो आहे, न छॾींदासीं। ज़िले सिजावल जे अवाम सदाईं असांखे मोट ॾिनी आहे, हाणे बि असां सां गॾु आहिनि। खानपुर महर पुलिस कार्रवाई अफ़गानिस्तान जो शहरी गिरफ़्तार। खानपुर महर पुलिस अफ़गानी ख़िलाफ़ कार्रवाई करे हिकु ॼणे खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार मोमिन खान पठान खे पुलिस गिरफ़्तार करे केस दाख़िल करे छॾियो। अफ़गानी शहरी मोमिन खान पठान वेठल ॻोठ सलेमान खेल अफ़गानिस्तान जो रहाकू आहे। पुलिस अफ़गानी शहरी मोमिन ख़िलाफ़ सरकार जी मुदियत में ASI जाफ़र मंगणाहार जी फ़रियाद ते फॉरेन एक्ट तहत केस दाख़िल करे वरितो। नौशरो फ़िरोज़ रिपोर्ट ज़ुल्फ़िकार अली तगर डिस्ट्रिक्ट बार नौशरो फ़िरोज़ जे वकीलनि जो इसराइल ख़िलाफ़ सख़्त एहतजाज। कोर्ट जे साम्हूं सख़्त नारेबाज़ी। इसराइल अमरीका मुर्दाबाद फ़लस्तीन ज़िंदाबाद जा उभ ॾारींदड़ नारा। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सिंध बार जे मेंबर अब्दुल सत्तार लोहाणी चयो त दुनिया अंदरि असां मुसलमाननि जी घणाई हूंदे बि सदाईं काफ़िर मुल्क असां मुसलमाननि ते हमला कनि ऐं असांजा मुसलमान मुल्क बि उन्हनि जे ब्लैकमेलिंग में अची पंहिंजे ई मुसलमाननि खे मारे जॾहिं त सालनि खां वठी इसराइल अमरीका पाण में मिली फ़लस्तीनी मुसलमाननि जो रतु चूसे रहिया आहिनि। फ़लस्तीन जी औरतुनि ऐं ॿारनि जा चिचरियल लाश ॾिसी दिलि रत जा ॻोढ़ा थी रोए, पर असांजे मुसलमान बि मुल्कनि खे का गैरत नथी अचे। असांजी इबादत गाहुनि ते हमला करे मिसमार कयो पियो वञे, पर असांजे मुस्लिम मुल्कनि जे कन ते जूअं बि नथी सुरे। फ़लस्तीन पंहिंजे मुल्क जी बका जी जंग विड़ी रहियो आहे। उन सां एॾो ज़ुल्म, उन जो पाणी बंदि करे इसराइल ऐं उन जा शहर ॻोठ मिसमार करे रहियो आहिनि। उन खे को बि चवण वारो नाहे। काॾे विया इंसानी हक़नि जा अलमबरदार? काथे आहे उहा क़ौम मुतहिदा? एॾो मुसलमाननि सां ज़ुल्म। अमरीका सदाईं मुसलमान मुल्कनि खे ब्लैकमेल करे पंहिंजा मफ़ाद हासिल कया आहिनि। अॻूणे सदर डिस्ट्रिक्ट बार अब्दुल रहीम अब्बासी चयो, असां सभिनी मुसलमान मुल्कनि खे अपील था करियूं त अमरीका जे ब्लैकमेलिंग मां निकिरी पंहिंजे मुसलमान मुल्क फ़लस्तीन जी हिमायत कनि ऐं इसराइल ख़िलाफ़ को वॾो क़दम खणी मुसलमाननि खे तबाह बर्बाद थियण खां बचायो वञे।